GST वारनि सां, OT प्लस सिंध जी न्याणियुनि सां, सिंध जी तालीम सां, We want offer order, offer सिंध जे नौजवाननि सां, सिंध want, IBA want, PS, we want notification, offer order, we want offer order. मदा असां PhD GST जा वेटिंग कैंडिडेट आहियूं। गुज़िरियल 99 ॾींहंनि खां वठी असां हिते सरापा एहतिजाज आहियूं। प्रेस क्लब जे अॻियां असांजा एहतिजाज वग़ैरह हलनि था ऐं कराची में असांजा अदा वारा बि वेठा आहिनि, उते ई प्रेस क्लब जे अॻियां अहिड़ी थधि में ऐं हिन मौसम में उहे प्रेस क्लब जे अॻियां वेठा आहिनि। 199 ॾींहं उन्हनि खे थी विया आहिनि, सरापा एहतिजाज आहिनि। न उन्हनि ॾे कोई आयो आहे उन्हनि खां पुछणु, न असां ॾे कोई आयो आहे असां खां पुछणु। बिलावल भुट्टो ज़रदारी हिते लाड़काणे में आयल हुयो 4-5 ॾींहंनि खां। उहे 4 ॾींहं असां उन्हनि सां मिलण जी कोशिशि कईसीं। चिल्ड्रन हॉस्पिटल थी वई, गड़ी खुदा बख़्श थी वियो, आरिजा थी वियो कैंपस, उते वियासीं। मोहतरमा जे मज़ार ते वियासीं उन्हनि सां मिलण जे लाइ, पर असांखे को रिस्पॉन्स न ॾिनो वियो। उतां असांखे भॼायो वियो। अञा बि असांजी अपील बसि इहा ई आहे त महिरबानी करे असांखे ऑफर ऑर्डर ॾियनि। सुभाणे असांजी सिंध सेक्रेटरी जे अॻियां एहतिजाज बि आहे, उते असां एहतिजाज कंदासीं पंहिंजो। अगरि उन खां बावजूद बि असांजा मुतालबा न मञिया विया, नोटिस न वरितो वियो असांजे लाइ, त असां पंहिंजो एहतिजाज अञा कंटिन्यू कंदासीं, पोइ केतिरा बि ॾींहं लॻनि असांखे उन में। We are waiting since 4 years. Sardar Shah Saab, sorry to say you are our education minister. तव्हां असांजा एजुकेशन मिनिस्टर आहे, तव्हांजी नाअहली ऐं ग़लति पॉलिसियुनि जे करे वी आर स्टैंड हेयर। सर, हिकु तरफ़ तव्हां चओ था त सीट्स आर वैकेंट ऐं ॿार जी जेकी एनरोलमेंट आहे उन में वाधि पई अचे ऐं चओ था त न्यू असांखे टीचर जी नीड आहे। जॾहिं न्यू टीचर्स जी नीड आहे त असीं हिते छो बीठा आहियूं? सर, असां 4 सालनि खां वठी वेटिंग में आहियूं ऐं असां इंतज़ारु कयो आहे। असां जेको आहे टेस्ट जेका मेरिट ते ॾिनी आहे, पास कई आहे, त असां सां तव्हां नाइंसाफ़ी छो पिया कयो? पहिरीं सवाल इहो। ॿियो इहो आहे त तव्हां जेको आहे तव्हां बि सिंध वासी आहियो, असीं बि सिंध वासी आहियूं, तव्हां असांखे इग्नोर छो पिया कयो? सर, अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे तव्हांजी, माना तव्हां सिंध वासी थी करे हिकु जेको आहे सैयद सर थी करे ऐं तव्हां असां सां एॾी नाइंसाफ़ी था कयो, त तव्हांखे ख़बर, डू यू नो दैट वाट आर ह्यूमन राइट्स? ह्यूमन राइट्स छा आहिनि? सर, डोंट डिप्राइव अस ऑफ अवर राइट्स। असांखे पंहिंजे हक़नि खां महरूम न कयो वञे ऐं असीं जेको आहे हिते जस्टिस था वठूं, इंसाफ़ था वठूं, इंसाफ़ जी घुर था कयूं। असीं 4 सालनि खां आहियूं ऐं हींअर असीं ओवर एज थी विया आहियूं। तव्हां असां नाइंसाफ़ी छो पिया कयो? सर, प्लीज़ टेक नोटिस ऑफ अवर प्रोटेस्ट। वी वांट जस्टिस, गिव ऑर्डर्स ऑल। सभ खां पहिरियां त शुक्रगुज़ार आहियां मीडिया जो, जे असांजी हमेशह कवरेज वरिती आहे। असां सर गुज़िश्ता 199 ॾींहंनि खां सरापा एहतिजाज आहियूं। सर, पूरी सिंध जा नौजवान पढ़ियल लिखियल मेल तौर फीमेल 199 ॾींहंनि खां सरापा एहतिजाज आहियूं। कोई बि हुकूमत जो नुमाइंदो इन शइ जो नोटिस न वठे, इहा ॾाढी अफ़सोस जी ॻाल्हि आहे। ऐं जमहूरी हुकूमत छॾाए थो। बिलावल साहब मुस्तक़बिल जो वज़ीर आज़म पाण खे चवे थो त मां वज़ीर आज़म आहियां ऐं लाहौर जी घिटियुनि में वञी सार संभाल वठे थो। असां बिलावल भुट्टे जे तक जा उमेदवार वेटिंग कैंडिडेट्स आहियूं ऐं साईं पंहिंजे तक जे जेको आहे माण्हुनि जी सार संभाल नथो लहे, त इहा ॾाढी अफ़सोस जी ॻाल्हि आहे। असां अपील कयूं था बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खां त फिलफोर असांजो नोटिस वठे ऐं तालीम जो वज़ीर सैयद सरदार अली शाह साहिब खां ऐं CM सिंध सैयद मुराद अली शाह साहिब खां त असांजो फिलफोर नोटिस वठो ऐं असांजी जेकी एॾी जिदोजहद आहे 199 ॾींहंनि जी, ऐं उनजो नोटिस वठी फिलफोर असांजो मुतालबा मञिया। असां IBA मेरिट पास 40+ PhD GST वेटिंग द्वारा अॼु 199 ॾींहं थी विया आहिनि। असां सरापा एहतिजाज आहियूं। हिन वक़्तु बि लाड़काणा प्रेस क्लब जे अॻियां असांजो एहतिजाजी मुज़ाहिरो जारी सारी आहे। असां सिंध गवर्नमेंट ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी लीडरशिप खे हिकु दफ़ो ॿीहर इहा ई अपील था कयूं त ख़ुदा असां सां इंसाफ़ कयो। असांजो जाइज़ डिमांड आहिनि, असां को नाजाइज़ घुर त कई न आहे। असांजा जेके बि मुतालबा आहिनि जाइज़ मुतालबा आहिनि, क़ानूनी आइनी ऐं जमहूरी असांजो हक़ आहे। कोर्ट बि असांजे हक़ में फ़ैसिला ॾेई चुकी आहे। न त ॿी सूरत में हे जेको एहतिजाजी सिलसिलो आहे, तहरीक, इहा अञा असां वसी कंदासीं। सुभाणे 200 ॾींहं मुकमल थियण ते असां कराची में सिंध सेक्रेटरी जे ॿाहिरां समूरी सिंध जा मेल फीमेल उम्मीदवार उते पुरमुन एहतिजाज रिकॉर्ड कराईंदासीं। पोइ बि असां इंसाफ़ न कयो वियो त अञा लाइमल जोड़े करे असां वधि खां वधि जेको आहे एहतिजाज खे सगारो कंदासीं।